अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हकीम फातिमा मान दिस रहा है न्यू मेरान न्यूज़ रुकायूं था ख़बरनि ना हारा रिपोर्ट एजाज़ बुगियो खंडो स्टाफ पेजो गोट सलामत केरियो जे रहवासी यार मोहम्मद केरियो वल्द बेड़ो केरियो सहाफ़ी नगे दाइंदे चयो त मुंहिंजे खंडो स्टाफ जो मंशूरो कॉलोनी में ज़ाती जगह आहे जंहिंजी रजिस्ट्री कागज़ मूं वटि मौजूदु आहिनि। उहा जगह मूं कुझु महीना पहिरीं नाले मोहम्मद अली खोसो खे किराए मसवाड़ ते ॾिनी हुई। हाणे मुंहिंजी जगह में मोहम्मद अली खोसे ॾोहाई क़िस्म जा माण्हू विहारे छॾिया आहिनि ऐं पाण गुम थी वियो आहे। मुंहिंजी जगह में वेठल माण्हू न मूंखे मसवाड़ किरायो था ॾियनि न वरी जगह ख़ाली पिया कनि ऐं मूंखे जान सां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तंहिं करे आउं हद जे इंतिज़ामिया SSP मटियारे डिप्टी कमिश्नर मटियारे समेत सभिनी वसवारनि खे गुज़ारिश थो करियां त मूंखे पंहिंजी जगह ख़ाली किराए ॾिनी वञे ऐं मूं सां इंसाफ़ कयो वञे। मोहम्मद अली खोसे के खंडो रहाकू आहियां। मुंहिंजी प्रॉपर्टी पंहिंजी आहे। मूं पाण जुमन खां वरिती मसवाड़ जी जॻह वठी वरी ॿिया ॾोहारी माण्हू विहारे पाण गुम थी वियो। हुनखे नंबर खोले न करे 2 महीननि जी मुंहिंजी मसवाड़ रही पई आहे ऐं फिराट पिया कनि ऐं मूंखे धमकियूं था ॾींदा असांखे खपाए ॾेई मारण लाइ तयारु मुंहिंजो तसब करे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।